इमरान खान लाहौर में ऐलानिया लजो की रैली मुलतवी करे छड़ी। पंहिंजे ट्वीट कयल बयान में इमरान खान चयो त कलम 144 रुगो पीटीआई जी रैली रोकण लाइ लगायो वियो। इमरान खान जो चवणु आहे त लाहौर में ॿियूं सरगर्मियूं जारी आहिनि। रुगो ज़मान पार्क जो घेरो करे कंटेनर ऐं पुलिस टाला लगाया विया आहिनि। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर 8 मार्च जहिड़ा वॻोड़ कराए चूंडूं मुलतवी कराइण चाहे थो। पीटीआई सरबराह इमरान खान वधीक चयो त कारकुन उन ॼार में न फासनि। असां रैली सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿिए पासे शाह महमूद कुरैशी लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु रैली न थींदी। असां नथा चाहियूं त पीएसएल मैच मुतासिर थियण जो इल्ज़ाम असां ते अचे। सुभाणे इमरान खान जी अॻवाणीअ में पुरअमन रैली कढंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाहौर में कलम 144 लागू थियण वारे फ़ैसिले खे इलेक्शन कमीशन में चैलेंज करे छॾियो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी हिदायत ते बाबर रहमान दरख़्वास्त इलेक्शन कमीशन में दाख़िल करे छॾी, जंहिं में चयो वियो आहे त तहरीक इंसाफ़ जी रैली ते कलम 144 लागू करण गैर क़ानूनी आहे। चूंड मुहिम हलाइण तहरीक इंसाफ़ जो आइनी हक़ आहे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त इलेक्शन कमीशन कलम 144 लागू करण वारे फ़ैसिले खे ख़त्म करे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त पंजाब हुकूमत कलम 144 लागू करे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले नंबर 15 जी भञ कड़ी करे रहिया आहिनि।